फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। कुछ देर खां पोइ हिनखे ॿार था थियनि, हाणे घरवारी सां वेठो आहे ऐं ॿारनि खां पोइ घरवारी खां कहिड़ो इज़हार थो करे, वो बैठ मेरे पास तुझे देखता रहूं, बैठ मेरे पास तुझे देखता रहूं, ना कुछ कहे तू ना कुछ करूं, बैठ मेरे पास तुझे देखता रहूं। उन खां पोइ ॿार वधी विया, हाणे पोइ छा वधे, मेरे भोला मदीने भोला ये सब ॻाल्हियूं हू पंहिंजो जेको दास्तान आहे राग ज़रिए हुन ॿुधायूं, पर राग ज़रिए कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो को नौजवान कंहिं छोकिरीअ खे ॾिसी ऐं पोयां गानो ॻाए ऐं उन खां पोइ उहा छोकिरी हुनखे थप्पड़ हणे ऐं उहो गाने जो सुर कीअं थो मटाए। हाणे हू नौजवान छोकिरीअ खे लॻो आहे ऐं गानो ॻाए, पहली बार एक लड़की मेरा हाथ पकड़ कर बोली, जमाना लगा भाईजान, पहली बार आओ कितने वाक्य पे आए सही हिकिड़ो डॉक्टर वटि अचे थो ऐं हुनखे कंहिं बीमारी बयानु करे ॿुधाए थो, डॉक्टर अमीन वटि हाणे छा थो करे ऐं डॉक्टर अमीन हुनखे जवाबु कहिड़ो थो ॾे, डॉक्टर नाम तो कचो ने बड़ी मुझे परेशानी नहीं, बड़ी मुझे तकलीफ नहीं। डॉक्टर साहब ने जी वाले जो ब्लड प्रेशर ठीक है कि बुखार होने की का तकलीफ भी जाने जी बाबा तू तो ठीक ठाक थी तो के छा थियो है मुसा बड़ी बेदर नहीं मुसा वटो कचो नहीं बाबा छो छा है नहीं मां तण तो क्या तो आलो थी तो वने जी बाबा छा तो थे जी मां तण तो क्या तो आलो थी तो वने जे को हिया कर ना को बंद करे पोटा बंद कर